ओम शांति। हाणे सां बाबा खे याद था करो। महात्मा निराकार रूप में बाबा खे याद करे। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। लिखा था श्री बाबा द्वारा मुख्य भारत भारत कि हाणे मुंहिंजो सदा हथ पकड़े परमात्मा सीता पंहिंजो शरीर ई न आहे। भगवान जीअं चए थो कि मुंहिंजो हथ पकड़े रखो। असां पंहिंजी बुद्धि में परमात्मा जी ॻाल्हियूं यादि रखो। भगवान जो असांखे ज्ञान ॾे थो न, हर ॻाल्हि जे लाइ जो सम्झ ॾे थो। सम्झ खे बुद्धि में रखी उन अनुसार असां कर्म कंदासीं न त असां सदा ई बाप जो जीअं हथ पकड़े करे हलूं। घर में भी माउ पीउ शिक्षा ॾींदा आहिनि न ॿार खे, भले माउ पीउ हुन सां गॾु वञे न, लेकिन हुनजी शिक्षा ई हुन सां गॾु हूंदी। त उहो जीअं जीअं माउ पीउ जेकी शिक्षा ॾिनी अथई उन अनुसार कर्म कंदो आहे त माण्हुनि खे लॻंदो न भई कंहिंजो ॿार फटाफट पतो लॻी वेंदो। त ईअं परमात्मा जो त नज़र बि न ईंदो, हिकु त हुनजो हथ बि न आहे। इहो माण्हुनि खे कीअं पतो लॻे कि हिननि खे सिखाइण वारो भॻवान आहे। जॾहिं असां बाबा जेको असांखे मत सम्झ ॾे थो, सम्झ जे अनुसार जीवन जींदासीं त हिन माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो कि इहो भॻवान जो ॿार आहे, हिन सां गॾु भॻवान आहे। भॻवान जी शिक्षाउनि द्वारा शिक्षाउनि ते हली करे पंहिंजे जीवन में सुठो ठाहे। हर 5000 साल में हिकु बार परमात्मा असांखे सम्झ ॾियण ईंदो। पोइ सत्य त्रेता कई त उहो सम्झ कायम रहंदी। पोइ द्वापर खां धीरे धीरे परमात्मा की जेकी सम्झ आहे हाणे असांखे ॾे थो कि जीवन कीअं जीवो आहे। पवित्रता, सुख, शांति, संपत्ति ये चाहींदो न मनुष्य जीवन। मनुष्य के जीवन में छा खपे? सुख शांति खपे, संपत्ति खपे। तो पवित्रता ही सुख शांति जी जननी है। अगर असांजे जीवन में पवित्रता था, मन वचन कर्म में शुद्धता, विकारन खां परे, त ही असां जीवन में सदा सुख शांति सदावत में तो संपत्ति भी आपे ही अची वेंदी। बाबा चए थो कि हाणे वैसे भी बाबा चईंदा कि जेतिरो असां वटि सम्झे में कलयुगी दुनिया में संपत्ति, कलयुगी माण्हू हेॾा वॾा वॾा माण्हू आहिनि हिन दुनिया में, हुननि खे संपत्ति अथनि लेकिन सुख शांति कोन अथनि। पहिरियों त जीवन में सुख शांति खपे न, भले संपत्ति न हुजे लेकिन दाल रोटी में भी माण्हू खे अगर आत्मा खे पवित्र हूंदी, आत्मा जो विचार सुठा हूंदा, वो कर्म सुठा हूंदा, विकारनि सां परहेज कंदी त आत्मा दाल रोटी में भी वो सुख अनुभव कंदी। त बाबा चए थो संपत्ति त पोइ मिली ही वेंदी सतयुग में। हाणे संपत्ति न मिलंदी, हाणे असांखे परमात्मा ज्ञान जी संपत्ति लेकिन आहे। बाबा चए थो असांखे सत्य में संपत्ति ज्यादा खपे। हिते त न मिलंदी, हिते छा कंदासीं? हिते त न महंगी महंगी चीजूं माण्हू वठनि था, खाइनि था, उहो ॿियो ई ख़राब आहे, छोकी मिलावटी आहिनि। सत्युग में संपत्ति असांखे मिलंदी कहिड़े हिसाब सां? हिन जन्म में जेतिरो असां परमात्मा सां ज्ञान वठंदासीं हुन हिसाब सां असांखे सत्युग में संपत्ति मिलंदी। बाबा चए थो मुंहिंजे ज्ञान जो हिकु हिकु शब्द ₹1,00,000 जो। त हाणे असां ज्ञान जेतिरो परमात्मा जी सम्झ ते हलंदासीं त असां सॼो ॾींहुं सम्झो परमात्मा जी जीअं असांखे चए थो उहे उथूं वेहूं खाऊं था, पीऊं था, संबंध व्यवहार में था, त हुन अनुसार असांजो जीवन हले थो
उतरे असांखे कमाई थी थिए। असां हिकु सेकेंड बि परमात्मा खे यादि करे कर्म कयोसीं न, असांजी कमाई थी थिए। केतिरी बाबा असांखे सत्य त्रेता जे लाइ कमाई थो करे, ये सच्ची कमाई। भगवान खे यादि करे कर्म कंदासीं न त ऑटोमेटिकली कर्म सुठा थींदा। कर्म सुठा थींदा त असांखे माण्हुनि जी छा मिलंदो, दुआऊं। कर्म सुठा कंदासीं त माण्हुनि खे सुख शांती मिलंदी, असांखे सुठो असांजे लाइ दुआ कंदा, असांखे आशीर्वाद ॾींदा, असांजे लाइ सुठो सोचदा। इहे ई असांखे सत्संग में धन संपत्ति जे रूप में मिलंदो। हिते कोई तव्हांखे आशीर्वाद ॾे, सुखी थिए, शांत थी, जीवन में तव्हांजे जीवन में सुख शांति अचे, ख़ुशियूं अचनि, त हिन दुनिया में त धन सां उहा सुख शांति नथी मिली सघे। लेकिन सत्य में पोइ असांखे ओतिरो धन, ओतिरी चीज़ूं बि मिलंदी जेको असांखे सुख शांति। बाबू चए थो हाणे तव्हां सत्य त्रेता द्वापर कलयुग पूरा 4 युग चक्कर लगाए हाणे 5 युग में अची करे पहुचो। 5 युग में ईंदे ईंदे मनुष्य आत्मा सत्य त्रेता द्वापर कलयुग अंत ताईं ईंदे ईंदे मनुष्य आत्मा एकदम कंगाल थी। स्थूल धन संपत्ति आहे, लेकिन आत्मा जो धन न। आत्मा खे जो ज्ञान गुण शक्ति भगवान 5000 साल पहिरियों ॾिना हुआ, उन धन जे हिसाब सां आत्मा कंगाल। हिन समय असां वटि इहे सभु चीज़ूं न आहिनि, तॾहिं त परमात्मा ॾियण आयो। जीअं आत्मा पहचाने वरितो कि भगवान असांखे वरी खां सिंधी आत्मा में गुण शक्ति ज्ञान ॾियण आयो आहे आत्माउनि खे, त उहा आत्माऊं त परमात्मा खे यादि करे वठंदियूं। उन्हनि जे लाइ इहे संगम युग शुरू थी वई। असां हाणे भगवान खां स्वर्ग जो वरितो वठी करे नई दुनिया में वञण जे लाइ तैयार कर। सोचो ॾिसो, जीवन त उहो ई आहे न, जीवन त उहो ई आहे। जीअं माण्हू पहिरियों माउ पीउ हिननि जे संबंध में अची करे हलंदो हुयो, त हाणे हुननि जे मत ते हलंदो हुयो। त चइण में अॼुकल्ह चईंदा आहिनि कि न असां त माउ पीउ जे चए ते हलंदासीं, लेकिन हर घर में पंहिंजी पंहिंजी मत जे हिसाब सां ई था हलनि। छोकी ॾाढे प्रकार जा भॻवान थी आहिनि। हिकु ई घर में माण्हू कोई देवियुनि जे हिसाब सां थो हले, कोई गुरूअनि जे हिसाब सां थो हले, कोई पंहिंजे सिख धर्म जे हिसाब सां थो हले, कोई कीअं थो हले, कोई कीअं थो हले, कोई भगवान खे मञे ई नथो। त हिकु ई घर में चइण में आहे कि असां माउ पीउ जे चए था, लेकिन तव्हां जंहिं बि भगवान जे रूप खे कहिड़े बि रूप में भगवान खे मञंदव त तव्हांजो जीवन उन हिसाब सां ई हलंदो न। छोकी परमात्मा त निराकार आहे, लेकिन तव्हां निराकार खे यादि न करे हुनजा अलाए कहिड़ा कहिड़ा रूप ठाहे मनुष्य आत्माउनि जो ठाता अथनि, मनुष्य आत्माउनि जो ग्रंथ शास्त्र लिखिया अथनि, तव्हां उहो पढ़ी करे जीवन जी करे हलो था त तव्हां भगवान जे मत ते नथा हलो। तव्हां हिकु ई घर में रहंदे हुए कोई गुरु नानक देव जी मत ते थो हले, कोई गुरु गोविंद सिंह देव जी मत ते थो हले, कोई काली जी मत ते थो हले, कोई पंहिंजी देहदारी गुरु जे मत ते थो हले, कोई माण्हू पेड़नि खे बि भगवान सम्झंदो आहे, कोई सूर्य चांद खे बि भगवान सम्झंदो आहे, कोई उन्हनि खे भगवान सम्झी करे थो हले। भगवान जे मत ते हले थो। हिकु ई घर में अनेक मतियूं त अनेक मतियूं चईंदासीं, मां जो करां थो उहो ठीकु, मां जो करां थो उहो ठीकु, त लड़ाई झगड़ो थींदो न। त कोई बि केस देहदारी माउ पीउ जे मथे थोरी थो हले, लेकिन हाणे कंहिंखे परमात्मा पंहिंजी मत ॾियण आहे। आत्मा दुखी असां सभिनि आत्माउनि खे हिकु ई मत ॾियण आहे। हिकु मत ते अगरि असां हलंदासीं त जीवन असांजी जीवन हिकु मत ते हलंदी त हिन दुनिया में जो बि माण्हू आहिनि जो परमात्मा जे मत ते हलनि था
तो वो जेका जेका हलन था न वो सब नई दुनिया में, स्वर्ग वारी दुनिया में, सत्य की दुनिया में। बाकी जो नथा मनन अञा ताईं पंहिंजे देहदारी गुरु, सूर्य चांद गुरु, भगवान काली भगवान इन सभिनि जे मत ते हलन था, उहो को स्वर्ग जी दुनिया में ईंदा ई न। हाणे असांखे छा करणो आहे, अगरि असांखे स्वर्ग जहिड़ा सुख ॾिसणा आहिनि त असांखे परमात्मा जे चए ते हलणो पवंदो। मूंखे हिकदमि सिखणो त पवंदो त इहो ई भॻवान जो हथ पकड़णु। बाबू खे तो ॾिसो, हिन समय मां तव्हां सभिनि जो कल्याण करणो आहे। माण्हू त सोचदा आहिनि कि कुझु ग़लति थी वियो त असांजो अकल्याण थी वियो, पर परमात्मा चए थो कि जॾहिं मुंहिंजो नाम शिव आहे, शिव अर्थात कल्याणकारी, तो जॾहिं मां हिन सृष्टि ते ईंदो न, जंहिं सेकेंड हिन सृष्टि ते ईंदो, उन सेकेंड खां हिन सृष्टि ते जो बि थींदो न कल्याण अर्थ थींदो। हाणे माण्हू ॾिसे, माण्हू चए कि इन सृष्टि ते लड़ाई झगड़ा था थियनि, माण्हू हिक ॿिए खे मारनि था, घर घर में लड़ाई थी थिए, माण्हू हिक ॿिए सां लड़नि झगड़नि था, हिन में छा कल्याण? पर परमात्मा जो ज्ञान अगरि असां सुठी रीति ॿुधूं त परमात्मा अची करे पहिरियों ई चयईं कि भई मां आयो आहियां स्वर्ग जी दुनिया ठाहिण। स्वर्ग जी दुनिया में तो सब पुण्य आत्माएं हूंदियूं, स्वर्ग जी दुनिया में तो सभी पूरी दुनिया ही पावन सोने हीरे जी हूंदी। बस धरती सोने हीरे जी न, हलो तो सब चीजूं सोने और हीरे जी थींदी। तो अहिड़ी दुनिया ठाहिण लाइ हिन दुनिया खे बि साफ़ सुथरो करणो पवंदो ऐं पावन आत्माउनि खे बि पावन ठाहिणो पवंदो। हिन समय तो सब आत्माएं पतित आहिनि न, असां पतित आहियूं तॾहिं त चऊं था कि असां नीच पापी आहियूं, चईंदा आहियूं न भॻवान जे साम्हूं असां नीच पापी आहियूं, मतिलबु आहियूं, छोकी असां विकारनि जे वश थी करे ॾाढा बुरा कर्म कयूं। त अगरि असांजे जीवन में हाणे माण्हुनि जे जीवन में लड़ाई झगड़ो थिए थो, कुझु बि थिए थो, बाबा चए थो हुन में बि कल्याण। कोई तव्हांखे 10,000 ॾिए थो न, ॾाढो सुठो कयो, छो सुठो कयो? हाँ, पिछले जन्म में हुनखे गारी ॾिनी, हुन हिन जन्म में ॾी, इन हिसाब किताब सुठो थी वियो न। अगरि असां परमात्मा जी हिन ॻाल्हि खे यादि रखंदासीं ऐं हुनखे हुन समय यादि कंदासीं, जिस समय बि तव्हांखे माण्हू ॾुधो सुठो चए थो, हुन समय बि असां परमात्मा खे यादि कंदासीं त असांखे हुनजी हिकु ॻाल्हि बि ॿुधाइण ई न ईंदी, हीअं लॻंदो ई न इहो मूंखे थो ॾे, छोकी असांजी बुद्धि में बाबा छा ज्ञान विधो अथई कि असांजो हिसाब किताब पूरो थो थिए। ऐं अगरि मां हाणे वरी हुनखे कुझु उल्टो सुल्टो चयो त पोइ वरी पुराणो वरी खां बुरो खातो शुरू थी वेंदो। त परमात्मा जो इहो ज्ञान, इहे सम्झ असांखे अगरि बुद्धि में असां विहारे छॾी त ईअं न बसि मूंखे उहो ॾींहुं ऐं अॼु जे ॾींहुं मुंहिंजी बुद्धि में इहा ॻाल्हि ॾेई रही, तॾहिं खां मां कुझु ग़लति न कयो आहे, तॾहिं खां मां कंहिंखे कुझु चयो न आहे। अगरि असांजी बुद्धि में इहा ॻाल्हि ॾेई रहंदी कि हिन समय सृष्टि ते चाहे केतिरो बि बुरो थिए, चाहे केतिरो बि कोई असां सां बुरो करे, लेकिन हर हिकु ॻाल्हि में छा छुपल आहे? कल्याण। मतिलबु कुझु बि थिए थो मुंहिंजे जीवन में, हुनमें कुझु न कुझु सुठो आहे, जो भले मूंखे हुन समय सम्झ में नथो अचे, लेकिन अगरि मां शांत वेही करे परमात्मा खे यादि कंदमि त मूंखे हुनमें कल्याण थियो, सुठो थियो, इहो थी वियो, पोइ मूंखे सम्झ में अची वेंदो। छो? छोकी हिन समय कल्याणकारी परमात्मा बाप हिन सृष्टि ते आयो न। डॉक्टर हूंदो आहे, अगरि डॉक्टर अचे, जो माण्हू कोई बीमार कोई दवाई ॾींदो आहे न, कई डॉक्टर हूंदा आहिनि जो अहिड़ी दवाई ॾींदा आहिनि त चईंदा आहिनि पहिरियों इहो उथल खाईंदी पोइ घटि थींदी। त ईअं ई परमात्मा हिन सृष्टि ते आयो, तव्हां मूंखे यादि करो,
जीअं जीअं मूंखे यादि कंदो न उहो उहो तव्हांखे माण्हू बुरो भलो चईंदो, उल्टो सुल्टो थींदो, बीमारियूं थींदव। छो? छोकी जीअं जीअं असां परमात्मा खे यादि कंदा वेंदासीं न असांजी आत्मा साफ़ सुथरी थींदी वेंदी। त असांजी आत्मा जेसा बि पिछले जन्म में बुरा कर्म कया आहिनि उन्हनि जो भुगतान मां हाणे या त बीमारी जे द्वारा भोगदमि या माण्हू मूंखे उल्टो सुल्टो चईंदा। जैसा भी मां जेके मां बुरो उल्टो सुल्टो चया उहो बि त मूंसां ईंदा न पंहिंजो हिसाब किताब चुकतो करणो आहे। लेकिन मूंखे उन समय भी परमात्मा यादि रहंदो त उहो जल्दी जल्दी कटजंदो वेंदो। त बाबा चए थो हाणे जीअं कई माण्हू हूंदा आहिनि न त इन्हें ॾिसी केॾो भॻवान खे यादि थो करे त बि हिनखे बीमारी थी थिए, हिनखे माण्हू उल्टो सुल्टो था चवनि त बि केॾा दुख थो ॾिसे। छो? छोकी जेतिरो माण्हू भॻवान खे यादि कंदो न ओतिरो हुनजा पाप भस्म थींदा वेंदा। त उहो पाप कीअं भस्म थींदा? या त बीमार थींदो या माण्हू हुननि खे दुख ॾींदा। लेकिन अगर हुन दुख जे समय हुन बीमारी जे समय भी वो जीअं परमात्मा खे या भगवान खे कहिड़े भी रूप में यादि करे थो वो कंदो रहंदो त हुनजी आत्मा पावन थींदी वेंदी। हुन द्वारा वो आत्मा के पाप भस्म था थींदा वञनि बीमारी ऐं माण्हू जी उल्टी सुल्टी ॻाल्हियुनि द्वारा। जेतिरो सहन कंदो भगवान खे यादि करे ओतिरो हुनजी आत्मा पावन थींदी वेंदी, स्वच्छ थींदी वेंदी। त कई बार थींदो न माण्हू सोचे एॾो भगवान खे मञे थो त बि दुखी छो आहे? छोकी भगवान खे छोकी हुनजी आत्मा बि पिछले जन्मनि जा पाप कर्म करे आई आहे। जीअं असां भगवान खे यादि कंदासीं त असांजी पाप कर्म जेको भी भुगतान आहे वो आत्मा मां ख़तम थींदो वेंदो। ख़तम कीअं थींदो? बीमारी द्वारा या माण्हुनि जे उल्टे सुल्टे चइण या दुख द्वारा। वो भी असांखे उहो ई दुख ॾियण ईंदा न। लेकिन असां अगरि भगवान खे यादि करे ईंदासीं त असांखे हुन दुख जे समय बि दुख न थींदो। असां हुनजी पुत्र छाया जे हेठां अतीन्द्रिय सुख में रहंदा। त बाबा चए थो भक्ति में बि थींदो आहे पर उहो इनडायरेक्ट थींदो हिते डायरेक्ट थो थिए। हुनमें बल करे थोड़े हिकु जन्म जा पाप भस्म थींदा या थोड़े जन्म जा। लेकिन हिते त डायरेक्ट परमात्मा खे यादि कंदा आहियूं न त हिते त पिछले जन्मनि जो बि ख़तम थींदो ॿियो असांजे अॻियां जन्मनि जो बि जमा थींदो। भक्ति मार्ग में भगवान खे यादि करो त चलो पाप त भस्म था थियनि लेकिन अॻियां जो जीवन में जे आहे अॻियां जो त सिर्फ़ हिकु ई जीवन सुठो थींदो। लेकिन हिते परमात्मा खे यादि कंदासीं असां निराकार रूप में ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं ऐं हर ॻाल्हि में कल्याण सम्झंदासीं कि भॻवान मूंसां गॾु आहे, बाबा मूंसां गॾु आहे त कुझु न कुझु कल्याण आहे हर हिकु ॻाल्हि में। त हिकु त हिन जन्म जो बि पिछले जन्मनि जो बि असांजो खातो ख़तम थींदो वेंदो ॿियो अॻियां जे 21 जन्मनि जे लाइ असांजो सुख जो खातो बि जमा थींदो। हिते फ़र्क़ु छा आहे? 21 जन्मनि जे लाइ सुख जो खातो परमात्मा खे यादि करण सां तव्हांजो जमा थींदो। हिकु जन्म न 21 जन्म गारंटी आहे। हिनमें फ़ाइदो आहे न भगवान खे त तव्हां यादि करो ई था त बस भगवान चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो। केवल देहदारी जे चित्र द्वारा यादि न करो क्योंकि मां विचित्र आहियां मूंखे देह रूपी चित्र न आहे। त ख़ुदि खे बि विचित्र सम्झो भई मां आत्मा आहियां। हाणे भगवान खे केरु थो यादि करे? मां आत्मा यादि थी कयां। मां आत्मा पुष्ट तीर्थ में वेठी आहियां। मां आत्मा हाणे पंहिंजे बाप परमात्मा खे यादि थी कयां। भगवान खे निराकार परमात्मा खे निराकार। त हिन सां छा थींदो? तव्हां जाते बि आहियो न अखियूं खोले यादि करण जो अभ्यास थींदो त तव्हां हर कर्म कंदे काॾे मार्केट में आहियो काथे बि आहियो त तव्हांजी बुद्धि में तुरंत परमात्मा की यादि रहंदी। त हुन सां छा थींदो कि तव्हां काथे बि हूंदो काथे तव्हांखे कुझु गड़बड़ी अहिड़ो वड़ो कोई माहौल आहे या कुझु बि ग़लति कमु
तव्हां कुछ भुल सा करे छॾियो या कुछ भी गड़बड़ी थी वई, कंहिंखे उल्टो सुठो चयनि, थींदो न भई दुनियादारी में ईंदे कॾहिं न कुछ ग़लति थी वेंदो आहे, त हुन सां असां बची वेंदासीं। क्योंकि अगर असां ये सोचदासीं भगवान जो ये मूर्ति जो चित्र आहे, ये देवी जा चित्र आहिनि, ये ग्रंथ शास्त्र में भगवान आहे, ये मालाएं में भगवान आहे, कोई बस गुरू न पोइ असां जॾहिं सम्झो काॾे ॿाहिरि था वञूं, कंहिंसां ॻाल्हायूं था, पोइ हुन समय थोरी असांखे सोचदासीं अरे भगवान त हुते ई आहे, पोइ हुन समय साम्हूं मूर्ति न हूंदी त तव्हांखे यादि न ईंदी। लेकिन अगर असां ख़ुदि की आत्मा समझी करे परमात्मा के निराकार रूप में याद करण जो अभ्यास कंदासीं त असां हर कर्म कंदे काॾे बि वञूं, काॾे में आहियूं, किथे बि आहियूं, त उहो मन में रहंदो, हा मूंसां गॾु परमात्मा गॾु आहे। हुन सां असां मन ई मन में ॻाल्हियूं बि कंदा रहंदासीं, त हुनजी मदद बि असांखे मिलंदी आहे। इन करे भॻवान खे त यादि करो ई था, सिर्फ़ु हाणे हुननि खे निराकार रूप में यादि करो। छा मीठी ॿारनि खे माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, असां सभिनी रूहानी ॿारनि खे असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और वरदान आहे। कल्याणकारी युग में स्वयं जो सर्व जो कल्याण करण वाला प्रकृति जी माया जी भाव से तो ये कल्याणकारी युग तो है, संगम युग भी चयो, कलयुग जो अंत सबसे के आगे जी मुझसे जो संग कल्याणकारी बाप सां गॾु गॾु तव्हां ॿार बि कल्याणकारी आहियो। हाणे असांखे जीअं भॻवान सभिनि जो कल्याण कंदो आहे न, हूअं असांखे बि सभिनि जो कल्याण कयो, असांखे आदत विझणी आहे। जंहिंसां मन में उहे उल्टी सुठी ॻाल्हियूं सोचंदा रहंदा न, त मन में सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदा रहंदासीं, त जॾहिं कर्म में ईंदासीं, बोल में ईंदासीं, संबंध व्यवहार में ईंदासीं, त ऑटोमेटिकली असां ॿियनि जो कल्याण कंदासीं। इन करे असांखे पंहिंजी सोच खे परिवर्तन करणो आहे। जीअं असांजी सोच आहे न सभिनि जे लाइ, त जीअं जीअं सभिनि जे लाइ सोच असांजी सुठी थींदी वेंदी, त सोच सुठी थींदी त बोल कर्म बि सुठा थींदा, ॿियनि जो कल्याण कंदा रहंदासीं। चलो ठीकु आहे, तव्हां कंहिंखे ॻाल्हाए करे कुझु कंहिंखे सुठो नथा चई सघो, कंहिंजे लाइ कुझु सुठो नथा करे सघो, कम से कम सुठो सोचे तो सघंदा आहियो कि भई हिनजो कल्याण थींदो। एतिरो सुठो सोचण में मन सां सिर्फ़ु ईअं न, मन बि तव्हांजो चए कि हा हिनजो कल्याण थिए, हीअं न मन सोचे हिन मूंखां ईअं चई, हिनजो त कल्याण थिए, ऐं तव्हां सिर्फ़ु ॿाहिरां खां ईअं चओ कि न न हिनजो कल्याण थिए। मन सां चइणो। ॾिसो परमात्मा हिन समय सृष्टि के परिवर्तन करण आयो न, असांखे मन में पक्को आहे हाणे स्वर्ग जी दुनिया अचण वारी आहे, त हिन नर्क रूपी कचरे वारी दुनिया खे त ख़तम करणो ई पवंदो। त अगरि असांजे मन में पक्को थी वेंदो ऐं कल्ह जो लड़ायूं शुरू थी वयूं त असां ड्रिजदासीं न, क्योंकि असांखे पतो आहे कि परीहं स्वर्ग अचण वारो। सम्झो तव्हां नयो घर था ठारायो, तव्हांखे पतो आहे नयो घर ठाहे थो त पुराणो त टुटंदो ई सही, लेकिन तव्हांजे कंहिं घर जे मेंबर खे या आस पड़ोस वारनि खे न पतो आहे कि तव्हां घर नयो था ठारायो ऐं माण्हू तोड़ण था लॻनि, त तव्हांजो जेको परिवार वारो जेको पतो न हूंदो त चईंदो न छो था तोड़ायो, इहो टेंशन में थींदो न, अलाए छो हिनजो घर तोड़नि था। लेकिन तव्हांखे पतो त नयो ठहींदो, त तव्हांखे त जॾहिं तोड़दा त कुझु दुख थोड़ी थींदो, लेकिन जंहिंखे न पतो हूंदो उहो त टेंशन में अची वेंदो न। ईअं असांखे त पतो आहे हाणे सृष्टि ते स्वर्ग अचण वारो, त भॻवान हिन सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना कराइण लाइ आयो आहे, त हिन पुराणी दुनिया खे त पूरो तोड़णो, पूरी दुनिया में जेकी पुरानी चीजें सब परमात्मा
परिवर्तन करणो आहे। त असांखे पतो आहे कल्ह को हिन दुनिया में लड़ायूं शुरू थी वञनि, असांखे पतो आहे परीहं स्वर्ग अचण वारो आहे त कल्ह त टोणी वेंदी, लेकिन जे माण्हू खे न पतो आहे अञा ताईं उहो त दुखी परेशान थींदा, ॿियो ई रोईंदा ड्रिजदा। असांखे हाणे खां ई परमात्मा पक्को थो करे कि हर हिक ॻाल्हि में कल्याण आहे। इन करे जीवन में भी कॾहिं भी कुछ दुख परेशानी अचे थी न, या कोई भी तव्हांखे कुछ उल्टो सिधो चए थो त तव्हां सोचो कुछ न कुछ सुठो आहे हिन में, बस धीरे धीरे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। लोग ना न्यारा थी करे कर्म करण वारा ही संकल्पन ते सेकंड में फुल स्टॉप लगाए सघंदा। न्यारा और प्यारा थी करे कर्म करण वारा ही सेकंड में संकल्पन के फुल स्टॉप लगाए सघंदा। तो अगर असांखे सदा याद रहे मां परमात्मा सां गॾु कर्म थी करा, हाणे कर्म थी वियो बस स्टॉप, हाणे मूंखे ॿियो कर्म करणो। पोइ हुन कर्म जे कारण उहो कर्म सुठो थियो या ख़राब थियो, हुनजो हिकु भी विचार मुंहिंजे मन में न हलंदो। बस मूंखे कर्म करणो हुयो, मां कर्म कयो, बस खत्म। अगर सदा परमात्मा जी याद में कर्म कंदासीं न त असां कॾहिं इहा उम्मीद न रखंदासीं कि मुंहिंजो इहो कमु ॾाढो सुठो थी वेंदो त सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा, ईअं कंदा। असांखे कॾहिं न लॻंदो कि मूंखे ॾाढो, अगरि मुंहिंजो कमु ख़राब थी वियो त सभु मूंखे डांटदा, सुठो चवंदा। न, असां परमात्मा सां गॾु हुनजी यादि में रही करे कर्म कंदासीं, हुनजो फल सुठो या बुरो उहो बि परमात्मा ते अर्पित, असां सदा असांजो मन सदा शांत रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।